असां पहिरें थिस्सलुनियन जे 5 अध्याय ते नज़र विझी रहिया आहियूं। 14 वचन में असांखे 6 खां 9 अंक ताईं हुकुम ॾिसण मिलनि थियूं। अचो त उहे पढ़ूं। असां कुझु हुकुमनि जे बारे में पढ़ी रहिया आहियूं। हींअर असां 6 हुकुम खे ॾिसी रहिया आहियूं। त हलो अॻिते वधी पहिरें थिस्सलुनियन जो 5 अध्याय ऐं 14 वचन पढ़ूं। पहिरें थिस्सलुनियन जो 5 अध्याय ऐं 14 वचन ॿुधाए थो, हे भाउर, असां तव्हांखे सम्झायूं था त जेके बरोबर हलत नथा हलनि हुननि खे सम्झायो, काइरनि खे ॾाढस ॾियो, निर्बलनि खे संभालियो, सभिनीनि जे तरफ़ सहनशीलता ॾेखारियो। जेके बरोबर हलत नथा हलनि हुननि खे सम्झायो। इहा आज्ञा त 5 आज्ञा जे पुठियों पुठियों ई ईंदी, जेकी हुई पाण में मेल मिलाप सां रहियो। बरोबर हलत न हलण वारा उहे आहिनि जेके पंहिंजो कदम चुकनि था। मूंखे लॻे थो त इहे उहे आहिनि जेके अकेलो हलणु चाहींदा आहिनि ऐं परमेश्वर जे कम में मदद करण जे बदिले पंहिंजो ई कुझु करणु चाहींदा आहिनि। हेरनि खे सम्झाइणु खपे, चेतावनी ॾियणु खपे। काइरनि खे ॾाढस ॾियो। हिते काइरनि जे बारे में लिखियलु आहे, न त हुननि जे बारे में जिन्हनि खे मानसिक समस्याऊं आहिनि। इहे ओड़ा माण्हू आहिनि जेके परमेश्वर जे कम लाइ ॿाहिरि निकिरण में डिॼंदा आहिनि। हुननि खे प्रोत्साहित करण जी घुर्ज आहे। हेड़ा घणा ई संत आहिनि जिन्हनि खे हेड़े लफ़्ज़नि जी ज़रूरत आहे, भाउ, तूं सफल थींदे, मां तोसां गॾु आहियां ऐं तुंहिंजे लाइ प्रार्थना करे रहियो आहियां। इहे लफ़्ज़ केॾो आराम ॾींदा आहिनि, केॾो प्रोत्साहित कंदा आहिनि। ऐं इहा ॻाल्हि बि सच आहे त कॾहिं कॾहिं असां सभी ई अहिड़ी कायरता जी परिस्थितीअ में पाण खे पाईंदा आहियूं। हेड़ा प्रोत्साहन ॾींदड़ लफ़्ज़ जी घुर्ज सभिनीनि खे आहे। निर्बलनि खे संभालियो, इहा 8 आज्ञा आहे। हेड़ा माण्हू आहिनि जेके विश्वास में कमज़ोर आहिनि। उहे कदम नथा मिलाए सघनि छो त उहे नंढे ॿारनि जहिड़ा आहिनि। उहे ॿियनि सां कदम मिलाए नथा हली सघनि। इन्हीअ करे हुननि जी मदद कयो, हुननि खे उथारे ऐं पाण सां झलंदे खणंदा हलो। सभिनीनि जे तरफ़ सहनशीलता ॾेखारियो। हिन जो मतिलबु आहे पंहिंजो धीर न हारियो या क्रोधित न थियो। इहो केतिरो ॾुखियो आहे। व्यवहार में, ॿियनि रिश्ते नातनि में असां दुष्ट, नास्तिक, बिना उद्धार थियल माण्हुनि सां मिलंदा रहंदा आहियूं, जेके पको असांखे किराइण जी ऐं नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदा आहिनि। ऐं हेरनि सां पंहिंजो धीर झलणु ऐं क्रोधित न थियणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। पर परमेश्वर असांखे सभिनीनि जे तरफ़ सहनशीलता ॾेखारण जी आज्ञा ॾेई रहियो आहे। हाणे असां पहिरें थिस्सलुनियन जो 5 अध्याय ऐं 15 वचन पढ़ंदासीं। त अचो पढ़ूं पहिरें थिस्सलुनियन जो 5 अध्याय ऐं 15 वचन। सावधान, कोई कंहिंसां बुराई जे बदिले बुराई न करे, पर हमेशा भलाई करण ते तत्पर रहो। पाण में ऐं सभी सां भी भलाई ही जी चेष्टा कयो। हाणे हिते 10 आज्ञा आहे। ख़बरदार, कोई कंहिंसां बुराई जे बदिले बुराई न करे। ॿियनि लफ़्ज़नि में, हिक ॿिए सां कोन विरो। 11 आज्ञा, पर हमेशा भलाई करण ते तत्पर रहो। पाण में ऐं सभी सां भी भलाई ही जी चेष्टा कयो। ज़िंदगीअ में 3 तरीक़नि जा हिसाब आहिनि या व्यवहार जा 3 स्तर आहिनि। विधर्मी दुनिया हुन नैतिकता ते हलंदी आहे जेकी भलाई करण जे बदिले में बुराई कंदी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में, ॿियो कोई तो ते वार करे, हिन खां पहिरियों तूं ई हुन ते वार करे छॾ। कहिड़ो बि तरीक़ो वापर, हुन तुंहिंजी सुठी
ख़ातिर कई हूंदी, पर अगरि तूं हुन जो फ़ाइदो वठी सघे थो त वठी छॾ। इहो विधर्मियुनि जी नैतिकता आहे। पोइ ॿियो स्तर अहिड़ी दुनिया जो आहे जेकी छड़ो नाले में शुद्ध, सांस्कृतिक ऐं शिक्षित आहे। उहो स्तर आहे, हुन जी भलाई कयो जिन्हनि तव्हां जी भलाई कई। असांजी राजनैतिक संस्थाऊं हिन ई स्तर ते कमु कंदियूं आहिनि। अगरि हिकिड़ो शख़्स कंहिं माण्हूअ खे हिकिड़ो राजनैतिक पद मिलण में मदद करे थो त उहो नेता हुन खे बदिले में कमु या ॿियो कोई पद ॾियारींदो आहे। तूं छड़ो पंहिंजी चिंता कर। इहा ई हिन जग जी नैतिकता आहे जेको छड़ो नाले में सभ्य या सांस्कृतिक आहे। लूका जे ख़त जे 6 अध्याय ऐं 33 वचन में ईशूअ चयो, अगरि तव्हां पाण ते भलाई करण वारनि ई सां गॾु भलाई कयो था त तव्हांजी छा वॾाई आहे, छो त पापी बि हीअं ई कंदा आहिनि। हिकिड़े मसीही खे हिकिड़े अलॻि ई स्तर हेठों रहणो आहे। असांखे हुननि सां भलाई करणी आहे जेके असां सां बुराई कंदा आहिनि। हिकिड़े आम माण्हूअ लाइ इहो उल्टो व्यवहार आहे। जंहिं क्षण ते कोई असांखे धकु हणे थो, आम तौर ते असां बि हुन खे वरी धकु हणणु चाहींदासीं। अहिड़े ई नमूने जी नैतिकता जे बारे में पौलुस ॻाल्हाए रहियो आहे। ख़बरदार, कोई कंहिंसां बुराईअ जे बदिले बुराई न करे, पर हमेशा भलाई करण ते तत्पर रहो, हुननि सां बि जेके तव्हां जे तरफ़ बुराई था कनि। हाणे 12 आज्ञा। पहिरें थिस्सलुनीअनि जो 5 अध्याय ऐं 16 वचन असांखे इहा आज्ञा ॿुधाए थो त अचो पढ़ूं। पहिरें थिस्सलुनीअनि जो 5 अध्याय ऐं 16 वचन। हमेशा आनंदित रहियो। मूंखे लॻे थो त इहे अॻिलियूं 3 आज्ञाऊं गॾु ई वेंदियूं आहिनि। आनंदित जो मतिलबु ख़ुशि रहणु कोन्हे। पौलुस हिते हुन ख़ुशीअ जे वक़्त जे बारे में कोन ॻाल्हाए रहियो आहे। ख़ुशी इहो नए नियम जो अखर कोन्हे। इहो प्रभुअ में हुजण जो आनंद आहे। जीअं फिलिपिय जे किताब जे 4 अध्याय जे 4 वचन में पौलुस फिलिपिय जे विश्वासीअ खे चवे थो, प्रभुअ में आनंदित रहियो। मां वरी चवां थो, आनंदित रहियो। ओ, इहा छा त आज्ञा आहे। इहा आज्ञा हुननि 10 आज्ञाउनि में असांखे कोन मिलंदी। परमेश्वर जे हिकिड़े संतान खे मुंहुं सुझाए घुमण जो कोई बि हक़ कोन्हे। हुन खे हिकिड़ो किरकिरो शख़्स हुजण जो बि हक़ कोन्हे। अगरि तव्हां परमेश्वर जी हिकु संतान आहियो त तव्हांखे हमेशा लाइ आनंदित रहणो आहे। इहो त पवित्र आत्मा जो फल आहे। प्रेम, आनंद ऐं शांति। अगरि तव्हां आनंद कोन था करे सघो त परमेश्वर जे वचन खे पढ़णु शुरू कयो ऐं पोइ परमेश्वर सां प्रार्थना कयो त उहो तव्हांजे दिल में आनंद विझे। उहो तव्हांजी प्रार्थना ॿुधंदो ऐं हीअं कंदो। हाणे असां पढ़ंदासीं पहिरें थिस्सलुनीअ जो 5 अध्याय ऐं 17 वचन। पहिरें थिस्सलुनीअ जो 5 अध्याय ऐं 17 वचन चवे थो, निरंतर प्रार्थना में लॻिया रहो। हिन जो प्रार्थना जे रुख सां संबंध आहे। मूंखे नथो लॻे त हिन वचन जो मतिलबु आहे त असां हर वक़्तु पंहिंजे गोॾनि ते ई पिया हुजूं, पर हिन वचन जी माना आहे त असां नियमित वक़्त ते प्रार्थना कयूं ऐं हर वक़्तु प्रार्थना जे रुख में रहूं। हिन सां ई संबंधित 14 आज्ञा आहे जेकी असांखे मिले थी पहिरें थिस्सलुनीअ जे 5 अध्याय जे 18 वचन में। त अचो पढ़ूं 5 अध्याय ऐं 18 वचन। हर ॻाल्हि में शुक्र कयो, छो त तव्हांजे लाइ मसीह ईशूअ में परमेश्वर जी इहा ई इच्छा आहे। इहा 14 आज्ञा असांखे हर परिस्थितीअ में शुक्र करण लाइ चवे थी, न छड़ो साल में हिकिड़ो दफ़ा, पर हर वक़्तु। छो
छो त तव्हां जे लाइ मसीह ईश्वर में परमेश्वर जी इहा ई इच्छा आहे। अगरि तव्हां मुंहिंजे वटि अची इहो पुछो त तव्हां लाइ परमेश्वर जी इच्छा छा आहे, त मां तव्हां खे 3 विशेष ॻाल्हियूं ॿुधाए सघां थो जेकी तव्हां लाइ परमेश्वर जी इच्छा थी सघनि थियूं। हमेशा आनंदित रहो, निरंतर प्रार्थना कयो ऐं हर ॻाल्हि में शुक्र कयो। तव्हां लाइ परमेश्वर जी इहा ई इच्छा आहे। हाणे 15वीं आज्ञा। इहा असां पहिरें थिस्सलुनीअ जे 5 अध्याय ऐं 19 वचन में ॾिसूं था। त अचो असां 19 वचन पढ़ूं। आत्मा खे न विसायो। पवित्र आत्मा खे भाई या अग्नि हीअं बि दर्शायो वेंदो आहे। तव्हां भाई खे कीअं विसाईंदा आहियो? तव्हां हुन ते पाणी फेरे छॾींदा आहियो ऐं हुन खे ॿारणु कोन ॾींदा आहियो। आत्मा खे विसाइणु मतिलबु परमेश्वर जी इच्छा नाकारणु, यानी तव्हां पवित्र आत्मा जो कोन ॿुधी रहिया आहियो। तव्हां पवित्र आत्मा खे तव्हां जी मदद या अगुवाई कोन करणु ॾींदा आहियो। तव्हां ऐं मां हुन वक़्त ते पवित्र आत्मा खे नाकारींदा आहियूं, हुन खे बुझाइण जी कोशिश कंदा आहियूं जॾहिं असां सभी मामला पंहिंजे हथ में खणी छॾींदा आहियूं। इहा साॻी ई सिख्या पौलुस एफिसियों जे विश्वासियुनि खे ॾिनी। एफिसियों जे 4 अध्याय जे 3 वचन में लिखियलु आहे, परमेश्वर जे पवित्र आत्मा खे शोकित न कयो, जंहिंसां तव्हां ते छुटकारे जे ॾींहं लाइ छाप ॾिनी वई आहे। तव्हां कहिड़ी हिकिड़ी शइ खे शोकित कोन करे सघंदा आहियो। तव्हां हिकिड़े शख़्स खे शोकित कंदा आहियो। पवित्र आत्मा हिकिड़ो शख़्स आहे ऐं उहो असांजे ज़िंदगियुनि में असांजे पाप जे करे शोकित आहे। हुन खे तॾहिं बि दुख थींदो आहे जॾहिं असां परमेश्वर जे इच्छा खां ॿाहिरि वेंदा आहियूं। परमेश्वर जो वचन हुन जी इच्छा आहे। बाइबल जे अभ्यास खे घटिताईअ जी ॻाल्हि न सम्झो। परमेश्वर जे वचन खे मामूली या तुच्छ न सम्झो। अहिड़ा घणा ई माण्हू आहिनि जेके मसीही सेवा में आहिनि, पर उहे बाइबल जे बारे में अज्ञानी आहिनि ऐं बाइबल जे अभ्यास खे तुच्छ सम्झंदा आहिनि। कॾहिं कॾहिं मां अहिड़नि माण्हुनि खे इहो चवंदे ॿुधियो आहे, तव्हां छड़ो पंहिंजो सॼो वक़्तु बाइबल जे अभ्यास में गुज़ारींदा आहियो ऐं ॿियो कुझु न कंदा आहियो। तव्हां खे ॿाहिरि निकिरी व्यस्त हुजण जी घुर्ज आहे। हां, असांखे व्यस्त थियणो आहे परमेश्वर जे वचन जे अभ्यास में, ऐं हुन खां पोइ तव्हां पाण ई ॾिसंदव त तव्हां कीअं व्यस्त था थी वञो ऐं इहो सच में फ़ाइदे जो थींदो। हिकिड़े वॾे शहर में हिकिड़ो शास्त्र अभ्यास जो वक़्तु हर विस्पति रखियो वेंदो हुयो। 21 साल इहो हलंदो रहियो। कुझु 1500 माण्हू हिन में हर विस्पति शामिल थींदा हुया। छा त मज़े जो वक़्तु हूंदो हुयो। छा त सौभाग्य जी ॻाल्हि उहा हुई। पर कॾहिं कॾहिं कुझु हस्तियूं हीअं फरमाईंदियूं हुयूं, तव्हां खे ॿाहिरि निकिरी कुझु त करणु घुर्जे, न त सिर्फ़ु हुते वेहण लाइ वञी बाइबल खे वेठा ॿुधो। दिलचस्पीअ जी ॻाल्हि त इहा आहे त जेके ॼणा हुते अची वेही बाइबल ॿुधंदा हुया, ॿाहिरि निकिता ज़रूरु ऐं कुझु कयाऊं। हुननि मां सैकड़ो आहिनि जेके ॿाहिरि निकिता आहिनि उहो शब्द घोषित करण लाइ। ॿिया सैकड़ो परमेश्वर लाइ गवाही ॾेई रहिया आहिनि ऐं सैकड़ो ॼणा सेवकाईअ में व्यस्त आहिनि। मां इहो ॾिठो आहे त उहे जनाब जेके परमेश्वर जे वचन या शब्द जो अभ्यास कोन कंदा आहिनि, हिकिड़े 8 ॾींहं ताईं हलण वारे घड़ियाल वांगुरु आहिनि। हुननि जी सेवकाई वधीक ॾींहं कोन टिकंदी आहे। हाणे असां पहिरें थिस्सलुनीअ जो 5 अध्याय ऐं 20 ऐं 21 वचन पढ़ंदासीं। अॻकथियुनि खे तुच्छ कोन ॼाणियो। सभु ॻाल्हियुनि खे परखियो, जेकियूं सुठियूं आहिनि हुननि खे झले रहो। सभु ॻाल्हियुनि खे परखियो। फासी न पओ। रुखे नमूने ॻाल्हायां त सभु कुझु उगरंदा न वञो। छड़ो इन्हीअ करे कंहिं परियोजना खे मदद न कयो
छो त कंहिं तव्हांखे हेरनि अनाथनि जूं तस्वीरूं मोकिलियूं आहिनि जिन्हनि खे ॾिसंदे ई दया जा भाव पैदा थियनि था। हुननि शयुनि में भागी न थियो जिन्हनि जे विषय में तव्हां अज्ञानी आहियो। ख़बर कढो, परखो। जंहिंमें बि तव्हां पंहिंजी मदद ॾियो था हुन जे बारे में ॼाण कढो। मसीही माण्हुनि खे हेॾो भोलो भालो न हुजणु खपे त कोई बि हुननि खे फासे वञे। असांखे सभी ॻाल्हियुनि खे परखणो आहे। हिन जो मतिलबु इहो बि आहे त असांखे चापलूसी में बि न फसणो आहे। जग में घणा ई धोखेबाज़ आहिनि। जेकियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि हुननि खे झले रहो। हुननि खे झलियो जेकियूं खरियूं ऐं सचियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे असां अॻिते वधंदे पहिरें थिस्सलुनीअ जो 5 अध्याय ऐं 22 वचन पढ़ंदासीं। सभिनी नमूननि जी बुराईअ खां बचिया रहो। 19 आज्ञा हुननि ॻाल्हियुनि लाइ जवाबु आहे जेकियूं वक़्तु गुज़ारण लाइ ऐं मनोरंजन लाइ हूंदियूं आहिनि, जिन्हनि ते सवाल था उथी बि सघनि। अगरि तव्हांजे मन में कंहिं ॻाल्हि लाइ सवाल थो उथी बीहे कि उहा सही आहे या ग़लति आहे त उहो तव्हां लाइ ग़लति ई आहे। सभु नमूननि जी बुराईअ खां बचिया रहो। हाणे ध्यानु ॾियो त इंसानु 3 शयुनि जो समूह आहे। पहिरें थिस्सलुनीअन जो 5 अध्याय ऐं 23 वचन इहो ॿुधाए थो, शांतीअ जो परमेश्वर पाण ई तव्हांखे सॼे नमूने सां पवित्र करे ऐं तव्हांजी आत्मा ऐं प्राण ऐं देह असांजे प्रभु यीशु मसीह जे अचण ताईं पूरो ऐं निर्दोष सुरक्षित रहे। इंसान 3 जो समूह आहे, देह, प्राण या मन ऐं आत्मा। सॼे नमूने सां पवित्र करे, परिपूर्णता सां न, पर असांखे प्रौढ़ता जी जाइ ताईं पहुचणो आहे। असांखे मसीह में हूंदे किकन जहिड़ो ई न रहणो आहे। असांखे प्रौढ़ता ताईं वधणो आहे। पहिरें थिस्सलुनीअ जो 5 अध्याय ऐं 24 वचन हाणे ॿुधाए थो, तव्हांजो सॾण वारो सचो आहे ऐं उहो हीअं ई कंदो। तव्हां परमेश्वर ते भरोसो करे सघो था, हुन ते निर्भर करे सघो था। हाणे 25 वचन ॿुधाए थो, हे भाउर, असां लाइ प्रार्थना कयो। 20 आज्ञा इहा आहे त असां हुननि लाइ प्रार्थना कयूं जिन्हनि ख़ुशख़बरी ॿाहिरि कढी। तव्हां अॼु पौलुस लाइ त प्रार्थना कोन था करे सघो, पर तव्हां मुंहिंजे लाइ ज़रूरु प्रार्थना करे सघो था ऐं मां हिन जी क़दुरु कंदुसि। तव्हां पंहिंजे पालक लाइ ऐं तव्हां में हूंदड़ ॿियनि सेवकनि लाइ प्रार्थना करे सघो था। मूंखे ख़बर आहे त उहे बि तव्हांजे प्रार्थनाउनि जी क़दुरु कंदा। हाणे 26 वचन ॿुधाए थो, सभी भाउरनि खे पवित्र चुंबन सां प्रणाम कयो। इहा बि हिकिड़ी आज्ञा आहे। छरो ध्यानु रखो त उहो पवित्र चुंबन आहे। असांजी संस्कृति ऐं रिवाजनि अनुसार हिकिड़ो प्रेम सां भरियल हथ मिलाइण जो कमु उचित थींदो। हाणे असां पहिरें थिस्सलुनीअन जो 5 अध्याय ऐं 27 वचन पढ़ंदासीं। मां तव्हांखे प्रभुअ जी शपथ ॾियां थो त इहो ख़त सभी भाउरनि खे पढ़ी करे ॿुधायो वञे। इहा 22 आज्ञा आहे ऐं मां बि हिन जो पालन कयो आहे। मां तव्हांखे इहो सॼो ख़त पढ़ी ॿुधायो आहे। अॻिते वधंदे 28 वचन पढ़ंदासीं। असांजे प्रभु ईश्वर जो अनुग्रह तव्हां ते थींदो रहे ऐं मुंहिंजी प्रार्थना आहे त प्यारा असांजे प्रभु ईश्वर मसीह जो अनुग्रह तव्हां सां रहे।